अस्सलाम वेलकम बैक टू माय चैनल। अॼु पाण सभु रमज़ान जी ही तयारी करण वारा आहियूं। हर शइ उहा ई ठाहींदसि जेका पाण फ्रीज़ करे सघूं। सभिनी खां पहिरीं पाण ठाहिबा फिंगर कबाब्स, शामी कबाब बि तव्हां चई सघो था हिनखे। सभिनी खां पहिरीं मूं हिते विधो आहे चिकन, बोनलेस चिकन। उन खां पोइ पाण दाल विधी आहे ऐं पाण बसर विधो आहे ऐं हिकिड़ो पाण विधो आहे आलू माना पटाटो। उन खां पोइ कुझु बेसिक मसाला विधा आहिनि। उन खां पोइ पाण हिनखे मिक्स कंदासीं। हिनखे बेसिकली पाण खे पहिरीं हिकिड़ो बॉइल अचणु ॾियणो, उन खां पोइ पाण ढके कंदासीं। पर हिन जो मेन ईंदो टेस्ट तिक्का मसाला मां। पाण तिक्का मसाला विझंदासीं। उन खां पोइ पाण मेथी विझी छॾींदासीं ऐं हिनखे मिक्स करे ढकु ॾेई रखी छॾींदासीं जेसि ताईं ही पंहिंजो चिकन ऐं दाल ॿई गली वञनि। हिते मुंहिंजो चिकन त गली वियो त हिन मैशर सां हिनखे थोरो सो मैश करे छॾींदुमि। उनजे अलावा दाल हिते हल्की सी कची आहे त हिते वरी पाणी विझी वठंदुमि। वापसि हिनखे ढकु ॾेई हिन कुझु देरि लाइ मूं पकाए छॾियो आहे। हाणे बिल्कुलु रेडी आहिनि। हाणे पाण विझंदासीं सावा मिर्च ऐं धाणा। उन खां पोइ हिनखे मिक्स कंदासीं ऐं हाणे हिते लीमो बि विझी छॾींदासीं। हाणे तव्हां फर्स्ट क्लास इलाही ॾींहंनि लाइ स्टोर बि करे सघो था, ॿ टे महीना बि करे सघो था, पर एतिरो कबो कान्हे, सुठी शइ कान्हे। बाक़ी ही स्ट्रक्चर कुझु आऊं फिंगर्स कबाब जी ॾियां पई। हिनखे कंदासीं पाण बेदे में डिप। उन खां पोइ पाण ब्रेड क्रम्स लॻाईंदासीं। हाणे फर्स्ट क्लास तव्हां पंहिंजे हिसाब सां शेप ॾेई हिनखे स्टोर करे सघो था। ही पंहिंजे सहरी ऐं इफ्तारी ॿिन्ही में माशाल्लाह सां यूज़ थी वेंदो। हाणे ॿी ठाहिण वारे में पाण शइ चिली पेस्ट माना ग्रीन चिलीज़ जी पेस्ट ठाहे रखंदमि, छो जे करे बार बार कढी हिननि खे वरी कट वरी विझ, मूंखे त ॾाढी देरि लॻंदी आहे। पाण साओ मिर्च विझंदासीं। उन खां पोइ स्टोर करण जे लाइ पाण हिन में विझंदासीं विनेगर, ओतिरो विझंदासीं जेतिरी हिन में पेस्ट ठाहिण जे लाइ ज़रूरत हुजे। बसि ही शीशे में एयर टाइट कंटेनर में तव्हां विझी रखी छॾियो। धाणनि जी बि साॻी ॻाल्हि आहे, धाणा विझो। हिन में भले तव्हां काठियूं बि गॾु विझी छॾिजो, छो जे हुननि जो ॾाढो ज़बरदस्त टेस्ट ईंदो। हिन में ओतिरो विनेगर विझिबो जो पेस्ट ठही वञे। ही बि फर्स्ट क्लास पाण शीशी में विझी रखी छॾींदासीं। हिन ॿिन्ही शयुनि सां ॾाढी ई सहूलियत थींदी आहे। टियों पाण खे ओनियन फ्राई में बि ॾाढी गेल थी वेंदी आहे करे करे, त उहो बि हेल वारे थोरा सा रखी थी छॾियां। घटि बाहि ते फ्राए करिणो आहे ऐं इलाही सारो ई तेल विझणो आहे जेतिरो ही सभु ॿुॾी वञनि ऐं रंग तेज़ थी वञे। उन खां पोइ तव्हां हिनखे कढी हिनखे तव्हां टिश्यू पेपर ते या कंहिं छाणी ते रखी छॾियो। जीअं ई तेल निकिरी अचे उन खां पोइ तव्हां हिनखे स्टोर करे सघो था वरी एयर टाइट कंटेनर में। वेजिटेबल्स के भी तव्हां ईअं ई कटे स्टोर करे सघो था। हाणे पाण ठाहियूं लच्छा पराठा। हिते मूं विझियूं आहिनि 3 वटियूं मैदे जूं, 2 वटियूं अटे जूं विझियूं आहिनि, लूणु विधो आहे, खंडु विधो आहे। हाणे हिन सां पाण पराठा ठाहे हिनखे बटर पेपर में स्टोर करण आहियूं। सभिनी खां पहिरीं हिनखे आउं ॻोहे छॾींदमि। अटो ॻोहण मूं हिनजे लाइ सिखियो त मूंखे रमज़ान में जेके आहिनि ही पराठा ॾाढा वणंदा आहिनि। उनजे करे मूं चयो त हेल वारे सिकी जो कमु कंदमि। हाणे मुंहिंजी जॻह ॿियो केरु करे सघो थी, पर बसि नो एक्सप्लेनेशन। हिन जूं चाणियूं ठाहे वठंदमि। उन खां पोइ हिनखे पाण हिकु दफ़ा गोल वेले वठंदासीं। उन खां पोइ लच्छनि जे लाइ मूं हिकिड़ी हेल वारे नई शइ ॾिठी, हाणे हुनजो नालो मूंखे कान थो अचे, बसि हीअं जोड़े हिनखे कबो ऐं हिन मां वाक़ई में ॾाढा ज़बरदस्त लच्छा ठाहिया। अगरि तव्हांखे फुल रेसिपी खपे लच्छा पराठा कीअं ठाहिबा, मूं कया सभु कुझु, तव्हां वरी ठाहींदमि पराठा त तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाए छॾिजो त वरी तव्हांजे लाइ वीडियो खणी अची वेंदमि। हिन में तक़रीबन 25 खां 26 मुंहिंजा पराठा आलीशान सां ठही विया। हिनखे बटर पेपर में पाण स्टोर करे हीअं रखंदासीं, आराम सां निकिरी था वञनि, ज़बरदस्त कमु थी वियो ऑयल वारे। हाणे आख़िरी शइ कंदासीं हीअं ठाहिण वारी आहे टमाटर जी चटणी। सभिनी खां पहिरीं तव्हां टमाटे जी पेस्ट ठाहे वठो। उन खां पोइ तव्हां हिन में तेल में विझंदा हिन जो पाणी खजाईंदासीं। उन खां पोइ पाण विझंदासीं थूम अदरक जी पेस्ट, उहा ई आहे जेकी ठाहे रखंदी आहियां। ही सावा मिर्चनि जी पेस्ट। उन खां पोइ पाण विझंदासीं धाणनि जी पेस्ट बि विझी छॾींदासीं ऐं कुझु बेसिक मसाला विझंदासीं। बसि हीअ ई ज़बरदस्त पंहिंजी चटणी ठही हुई। हिन में जीअं ई पाणी खजे, जीअं ई तेल निकिरंदो त हीअ पंहिंजी चटणी तयार आहे। असांजे घर में हर शइ में ग्रेवी खपंदी आहे, उनजे करे हीअ चटणी त असांजे इलाही ई कमाई हींअर ई 10 खां वधीक त ख़तम ई थी वई आहे। बहरहाल तव्हांखे वीडियो वणी हुजे त मूंखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो ऐं कहिड़ी रेसिपी तव्हां ट्राए कंदा आहियो, हूअं ई ठाहींदा रहंदा आहियो त उहो बि मूंखे ॿुधाइजो ऐं मुंहिंजी कहिड़ी रेसिपी तव्हांखे पसंदि आई उहो ॿुधाइजो ऐं हिन वीडियो जे लाइ लाइक शेयर सब्सक्राइब। बाय बाय।